नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबर जो सिलसिलो जारी है। अवां खे सिंदड़ी का खबर ॾींदा दिलबर मेर थाने जी हद ॻोठ अमीर बख्श काशकली में 10 साल अॻु छेलो चोरी थियण जे मामले ते गुज़िरियल ॾींहुं क़त्ल थियल सोहराब मरी जे वारसनि ऐं फोती जे पुटनि मोहम्मद कासिम मरी, सलीम मरी ऐं ॿियनि सिंदड़ी प्रेस क्लब अॻियां जवाबदार वाहिद बख्श मरी, अहमद मरी, हाशिम मरी, मीर खान मरी ख़िलाफ़ केस दाख़िल न थियण ऐं जवाबदार जी गिरफ़्तारी न थियण ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कंदे चयो त दिलबर मेर पुलिस बास जवाबदार जे वंगार वेंदे मथनि केस दाख़िल करण लाइ लवाए रही आहे। जवाबदारनि खे बासनि माण्हुनि जी पुठ भराई हुजण करे अञा ताईं पोस्टमार्टम रिपोर्ट बि जारी नाहे कई वई ऐं क़त्ल जो केस पिणु दाख़िल नाहे थी सघियो। हिननि वधीक चयो त जवाबदार फोती सोहराब मरी खे नक में काठियूं हणी, घुटा ॾेई, मथे में धक हणी, कंधु भञी उछले फरार थी विया आहिनि ऐं बास जवाबदार असांखे केस दाख़िल न करण जूं धमकियूं ॾेई रहिया आहिनि। हिननि वज़ीर आला सिंध, IG सिंध, DIG मीरपुर ख़ास ऐं ॿियनि वसवारनि खां मुतालबो कंदे चयो आहे त बास जवाबदारनि ख़िलाफ़ क़त्ल जो केस दाख़िल करे इंसाफ़ फराहम कयो वञे। वधीक ख़बरुनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।